अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिल वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल पंजाबेरी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। छो दोस्तों, तव्हां ॾिठो त हाणे जागर ख़ान खे पंहिंजी वटि पाजा हुआ शादी जी। अहिड़े हिसाब सां जेको आहे उन खे इहो लॻो पियो आहे चकर। अहिड़े हिसाब सां जेको आहे होॾां सांवल खे बि हाणे पाण सां गॾु आयो अथई अकबर ख़ान खे जवाबु ॾियण जे लाइ। तव्हां ॾिठो अकबर ख़ान जेको आहे फुल गुस्से में आहे चाकर ख़ान जे। हाणे सांवल ऐं जेको आहे चाकर ख़ान गॾिजी करे अकबर ख़ान खे सिधो कंदा। असल में चाकर ख़ान कमज़ोर हुयो सांवल खां बग़ैर, इन जे करे हाणे सांवल खे पाण सां मिलाए पंहिंजी ताक़त ॿीणी करे हाणे जेको आहे अकबर ख़ान जो ढींगो ढेरी त कोन कंदा, लेकिन उन ते थोरो दाबो कंदा। अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। अगर अपडेट सुठी लगी तो मेहरबानी करे चैनल उदासी टीवी के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कर छॾींदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में।